भारत पाकिस्तान सां सिंध तास मुअत्तल करे छॾियो। वाघा अठारी चेक पोस्ट बंदि करण जो ऐलान। पाकिस्तानी शहरनि खे 48 कलाकनि अंदरि भारत छॾण जो बि हुकुम। भारतीय परॾेही वज़ारत तर्जुमान जो चवणु आहे त समूरनि पाकिस्तान जूं भारतीय वीज़ाऊं रद्द कयूं वञनि थियूं। भारत में मौजूदु पाकिस्तान खे 48 कलाकनि में मुल्क छॾण जो हुकुम ॾिनो वियो आहे। भारत पाकिस्तानी हाई कमीशन में समूरनि दिफ़ाई, फ़ौजी, सामूंडी ऐं हवाई सलाहकारनि खे नापसंदीदा करार ॾिनो आहे। भारतीय दिफ़ाई अताशी खे पाकिस्तान मां वापसि घुराइण जो बि ऐलान कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु थींदो। भारत पारां सिंध तास मुआहिदो ख़तमु करण समेत ॿियनि मामलनि ते ग़ौर वीचार थींदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त अभिनंदन यादि हूंदो, पाकिस्तान भारत खे जे कंहिं बि हमले जो भरपूर जवाबु ॾियण जी पोज़ीशन में आहे। भारत जी सरपरस्तीअ में बलोचिस्तान में दहशतगर्दी थी रही आहे। जेको कुझु जाफ़र एक्सप्रेस वाक़े में थियो सभिनी खे ख़बर आहे। अलहदगी पसंदनि खे भारत पनाह ॾिनी आहे। भारत पहलगाम वाक़े ते ॿियनि ते इल्ज़ाम हणण बदिरां ख़ुदि एहतसाबी करे। बबलो में सिंध जे वकीलनि जो सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ धरणो 7 ॾींहं में दाख़िल। वफ़ाक़ी हुकूमत जे नुमाइंदे ऐं नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन खे रिथा थियण खां अॻु धरणो ख़तमु करण खां साफ़ इनकार। आमिर वड़ाइच जो चवणु आहे त बशीर मेमन खे मुतालबनि खां आगाह कंदे ॿुधायो त केनाल रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रहंदो। हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़ी आहे। इस्लामाबाद घुराइण बदिरां वज़ीर आज़म चकर अची ॻाल्हियूं करे। बशीर मेमन जो चवणु आहे त वकीलनि जे मुतालबनि बाबति हू वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे आगाह कंदो। क़तई फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ई कंदो। मसइलो सुहिणे नमूने हल करण जी कोशिशि कई वञे। वकीलनि जे धरणे में 6 ॾींहं में साॻियो जोश जज़्बो, सियासी, समाजी, क़ौमपरस्त तंज़ीमुनि, सिविल सोसाइटी ऐं फ़नकारनि जी बि शिरकत। केनाल नामंज़ूर जा नारा। बबलो धरणे में वेठल वकीलनि 25 अप्रैल ते पीपी जे जलसे में शिरकत करण खां इनकार करे छॾियो। निसार अहमद कोड़े जी क़यादत में पीपी जे वफ़द जी बबलो धरणे में शिरकत ऐं अॻुवाणनि सां मुलाक़ात। 25 अप्रैल ते केनालनि ख़िलाफ़ जलसे में शिरकत जी दावत। वकीलनि जो इनकार। जाफ़र शाह जो चवणु आहे त हुकूमत खे ॾिनल 72 कलाकनि जो अल्टीमेटम अॼु पूरो थियण खां पोइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। रेलवे पटरियुनि ते बि धरणा हया वेंदा। वफ़ाक़ी सरकार खे तकरारी केनालनि जो नोटिफिकेशन वापसि वठणो पवंदो। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त केनालनि ते पीपी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। वफ़ाक़ी सरकार खे नफ़रतूं न पकड़जणु घुरिजनि। पीपी सिंध जे सरकार लाइ मुसलसिल वेड़ करे रही आहे। पीपी जो केनालनि ख़िलाफ़ जलसो तारीख़ी साबित थींदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अना जी ॻाल्हि नाहे। वफ़ाक़ी सरकार खे केनालनि जो मनसूबो ख़तमु करणो पवंदो। निज़ाम में पाणी नाहे। चोलिस्तान केनाल लाइ पाणी किथां ईंदो? सदर आसिफ अली ज़रदारी केनालनि जी मंज़ूरी न ॾिनी आहे। ब्रीफिंग में पाणी वज़ारत जे कंहिं बि नुमाइंदे शिरकत न कई। सदर वाज़े कयो त सूबा राज़ी नाहिनि त केनालनि जी हिमायत न कंदो। इरफान सिद्दीकी खे केनालनि जे मामले ते सियासत न करणु घुरिजे। डाउन स्ट्रीम में पाणी चोर न थियण सबबि सामूंडी पटी तबाह थी चुकी आहे। छठे बदी ने ॿियनि ज़िलनि में हालतूं ख़राब आहिनि। शफ़क़त हुसैन वधो खे सिंध मां इरसा में वफ़ाक़ी नुमाइंदो मुक़ररु करण जी सिफ़ारिश। आबपाशी खाते पाणी वसीलनि वारी वज़ारत खे ख़त लिखी शफ़क़त हुसैन वधे जी मुक़रर जी सिफ़ारिश करे छॾी। बाकराणी भरिसां वैन कल्टी थियण सबबि 2 समाजी कारकुन नींगर फौत, 14 ॼणा ज़ख़्मी। बबलो में तकरारी केनालनि ख़िलाफ़ वकीलनि जे धरणे में खाधो पहुचाए वापसि ॻोठ वेंदड़ समाजी तंज़ीम जे कारकुननि सां हादसो पेश आयो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जी मैच में इस्लामाबाद यूनाइटेड मुल्तान सुल्तान्स खे 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी।